ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जो चौथों स्कंद शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे दक्ष प्रजापति जे यज्ञ में सतीअ जो तन त्याग करण ऐं हिमाचल जे घर में पार्वती नाले सां माता सतीअ जो जन्म वठण ऐं ॿियूं कथाऊं। सबई चओ जय श्री कृष्णा। अधिकार लीला खां पोइ आयो क्रियात्मक ज्ञान। व्यासदेव पोइ करे थो पुरुषार्थ प्राप्ति जो बयान। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद में टोटल 31 अध्याय आहिनि। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो पहिरियों अध्याय शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे उतरमन जो पैदा थियण ऐं तप करण। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, हाणे मां संसार जे पैदा थियण जो हाल तोखे ॿुधायां थो त ब्रह्मा जी मां मरीच नाले पुट थियो, उन मां कश्यप ऐं कला नाले 2 पुट थिया, जिन खां पोइ बि घणो औलाद पैदा थियसि। पर हाणे मां तोखे स्वायंभूमन जे औलाद जो हाल ॿुधायां थो त राजा स्वायंभूमन खे देवहूति ऐं ॿियूं 2 छोकिरियूं हुयूं ऐं उतानपाद ऐं प्रियव्रत नाले 2 पुट हुआ। राजा स्वायंभूमन देवहूति जो विहांउ करदम रखेश्वर सां कयो, जंहिंजे घर में कपिलदेव मुनि अवतार वरितो, जंहिंजो ज़िक्र पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद में करे आया आहियूं। हाणे मां तोखे राजा स्वायंभूमन जी बाक़ी 2 धीअनि जो हाल ॿुधायां थो। हिकिड़ीअ जी शादी दक्ष प्रजापतिअ सां थी ऐं ॿीअ जी शादी रच प्रजापतिअ सां थी। रच प्रजापतिअ खे उत्तर नाले हिकु पुट पैदा थियो ऐं उत्तर खे 3 पुट थिया। एतिरी कथा ॿुधी विदुर जी मैत्री रखेश्वर खे चयो त ए महाराज, उतरमन जे पुटनि जो हाल त ॿुधायो। तॾहिं मैत्री रखेश्वर चयो त उतरमन बि ब्रह्मा जी जी आज्ञा सां दुनिया पैदा करण लाइ मन में इहो वीचार कयो त मुंहिंजे पुटनि खे बि संसारी जीव पैदा करणा पवंदा। उन करे पहिरियां ई परमेश्वर जो तप करियां, पोइ संतान पैदा करियां, जंहिं करे मुंहिंजी औलाद धर्मात्मा थिए। ऐं इहो वीचार करे उतरमन पंहिंजी स्त्री अनुसुईया सां गॾिजी वञी तप कयो, लेकिन तप करण में कंहिं बि देवता जो नालो न वठी फ़क़ति कर्ता कर्ता जपींदा रहिया। अहिड़ी तरह जॾहिं 16 वरे हिननि खे तप कंदे गुज़री विया, तॾहिं ब्रह्मा विष्णु ऐं महादेव जी टिनी देवताउनि अची उतरमन खे दर्शन ॾिनो। उतरमन टिनी जी पूजा ऐं स्तुति करे चयो त ए महाराज, मूं त फ़क़ति हिकिड़े ईश्वर जो तप थे कयो ऐं तव्हां टिनी अची मूंखे कहिड़े सबबां दर्शन ॾिनो आहे। तॾहिं विष्णु जी उतरमन खे जवाबु ॾिनो त तो तप करण वक़्तु कर्ता कर्ता पए जपियो त असां 3 कर्ता आहियूं, जीअं हिकिड़ो उत्पत्ति, ॿियो पालण ऐं टियों नास थो करे। असां आदि निरंकार जी इच्छा सां जो निर्गुण यानी रूप ऐं रेखा खां रहित आहे, जंहिंखे कोई अखियुनि सां ॾिसी नथो सघे। सभु कम दुनिया जो जंहिंजो बयान मथे थी चुको आहे, उनखे उन पार ब्रह्म परमेश्वर जी तरफ़ां करियूं था। जेका तोखे इच्छा हुजे सा तूं असां खां घुर त असां तोखे ॾींदासीं। इहा ॻाल्हि ॿुधी उतरमन उन्हनि खे नमस्कार करे चयो त हे महाराज, अॼु मां भाग वारो ऐं धर्मात्मा औलाद घुरां थो
तॾहिं ब्रह्मा, विष्णु ऐं महादेव उतरमन खे उन जी मर्ज़ीअ मूजिबि वरदान ॾेई पंहिंजे पंहिंजे लोक ॾांहुं हलिया विया ऐं उतरमन जीअ जे घर दत्तात्री विष्णु भॻवान जी तरफ़ां दुर्वासा ऋषि महादेव जीअ जे आशीर्वाद सां ऐं चंद्रमा ब्रह्मा जीअ जी दया सां जनम वरितो, जिन मां दुर्वासा ऋषि तमामु वॾा क्रोधी अखीं खुलियल पैदा थिया। दुर्वासा, दत्तात्री ऐं चंद्रमा मंझां घणो औलाद पैदा थियो। इहा कथा ॿुधाए मैत्री रखेश्वर चयो त ए विदुर जी, स्वायंभूमन जी ॿी धीउ जंहिं रच प्रजापतिअ सां शादी कई हुई तंहिंजी संतान जो हाल मूं तोखे ॿुधायो। हाणे तोखे टी छोकिरीअ जो हाल जंहिं दक्ष प्रजापतिअ सां विहांउ कयो हो सो थो ॿुधायां। दक्ष प्रजापतिअ खे उन मां 60 छोकिरियूं पैदा थियूं, जिन मां सती नाले छोकिरीअ जी शादी श्री महादेव जीअ सां थी। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय ॿियो, दक्ष प्रजापतिअ जो कांवड़जी महादेव जीअ खे श्राप ॾियणु। विदुर जी एतिरी कथा ॿुधी मैत्री रखेश्वर खां पुछियो त हे महाराज, सती पंहिंजो तन पीउ जे यज्ञ में कहिड़ी तरह त्यागियो हो? मैत्री रखेश्वर चयो त सतीअ जी शादी थियण खां पोइ हिकिड़े ॾींहुं महादेव जी घणनि देवताउनि ऐं रखेश्वरनि समेत ब्रह्मा जीअ जे यज्ञ सभा में वेठो। उन वक़्तु दक्ष प्रजापति बि उते आयो, जंहिंजो सभिनी इस्तक़बाल कयो। महादेव जी उन वक़्तु पंहिंजियूं अखियूं बंदि करे परमेश्वर जे ध्यान में वेठो हो, सो उहे न उथिया ऐं न की दक्ष प्रजापतिअ खे नमस्कार कयऊं। उन करे दक्ष प्रजापति क्रोध करे चयो त हिन खे माण्हू जो ज्ञानी, तपस्वी ऐं सत्यवादी चवंदा आहिनि, सो सभु कूड़ आहे, ऐं हिन जो नालो देवताउनि महादेव रखियो आहे, सो बि कूड़ आहे। असां भुलिजी ब्रह्मा जीअ जे चवण ते पंहिंजी धीअ जी शादी हिन सां कई आहे, न त ही अहिड़ी शादीअ जे लाइक़ु न हो। हिन जी ख़ासि इज़त मुंहिंजी छोकिरीअ सां शादी करण करे देवताउनि में वधी आहे, जंहिं करे हिन खे इहो हिठ पैदा थियो आहे जो ही मुंहिंजो नाठी थी मूंखे दंडवत नथो करे। मूं जो पंहिंजी सतीअ जहिड़ी छोकिरी महासुंदरी ऐं मृग नयनी महादेव जहिड़े भूतनि जे राजा खे ॾिनी, जेको राति ॾींहुं मसाणनि में रहंदो आहे, सो इहो त जहिड़ो शूद्र खे वेद परायम। एरन बुरन वचननि चवण खां पोइ बि दक्ष प्रजापति सभा में उथी बि ब्रह्मा जी ॿियनि देवताउनि ऐं रखेश्वरनि जे साम्हूं महादेव खे ही श्राप ॾिनो त अॼु खां पोइ यज्ञ में को बि महादेव जी जो हिसो न कढंदो। पर श्री महादेव जी हिन श्राप जे ॿुधण ते बि कुझु जवाब न ॾेई अॻूणे वांगुरु जप जाप परमेश्वर जे ध्यान में वेठो रहियो। जॾहिं दक्ष प्रजापति इहो श्राप ॾेई रहियो हो, तॾहिं नंदी गुण वीचार कयो त ॾिसो, हिन ब्राह्मण मुंहिंजे स्वामी महादेव शिवशंकर भोलेनाथ खे बेगुनाह श्राप ॾिनो आहे, उन करे मां बि ब्राह्मणनि खे श्राप ॾींदसि। इहो वीचार करे नंदी गुण सभिनी सभा वारनि खे ॿुधाए चयो त ए दक्ष, मां तोखे इहो श्राप थो ॾियां त अमी ब्राह्मण वेद ऐं पुराणनि पढ़ण ते बि परलोक जी सोच न रखंदा ऐं पंहिंजे जप तप पूजा ऐं पाठ जो फल आदमियुनि खे नाणे ते विकिणंदा, मतिलबु त पैसे ते विकिणंदा, ऐं सवाइ पेरे पवण जे सभिनी खे आसीस ॾींदा, सभिनी जायुनि ते धर्म ऐं अधर्म जो वीचार न करे भोॼन कंदा। इहो श्राप नंदीअ जो ॿुधी भर्ग रखेश्वर जेके उन सभा में वेठा हुआ उन्हनि चयो त ए नंदी गुण, तो दक्ष प्रजापति हिकिड़े ब्राह्मण जे अपराध जे करे सभिनी ब्राह्मणनि खे अजायो श्राप ॾिनो आहे, उन करे मां बि महादेव जीअ जे सेवकनि खे श्राप थो ॾियां त हू शराब पी परलोक जो डपु न रखंदा ऐं पंहिंजे बदन खे रख लॻाईंदा, कननि में वॾा सोराख कराए महादेव जी वांगुरु जोगियुनि जो वेस कंदा ऐं पूजा पाठ जो फल उन्हनि खे न मिलंदो। इन तरह श्रापनि जा वचन ॿुधी दक्ष प्रजापति पंहिंजे आसन ते आयो। महादेव जी बि नंदी बैल ते चढ़ी कैलाश ॾांहुं हलियो वियो ऐं वञी समाधि लॻाए परमेश्वर जो ध्यानु करणु लॻो। ॿिया देवताऊं ऐं रखेश्वर बि
हिन हाल खां उदास ऐं दुखी थी पंहिंजे पंहिंजे घर आया। दक्ष प्रजापति बि पंहिंजे घर अची वीचार कयो त मूं देवताउनि ऐं रखेश्वरनि जी सभा में इहो श्राप ॾिनो आहे त को बि महादेव जो भाग हिसो यज्ञ में न कढंदो। सा ॻाल्हि पहिरियां ई मूंखे शुरू करणु घुरिजे। जॾहिं मां पंहिंजे घर यज्ञ करे सभिनी देवताउनि रखेश्वरनि ऐं ब्राह्मणनि खे घुराए महादेव जीअ जो भाग यज्ञ में न कढंदसि, तॾहिं ॿिया माण्हू बि हिन जो हिसो यज्ञ में न कढंदा। इहो वीचार करे दक्ष प्रजापति पंहिंजे तेज ऐं प्रकाश वधाइण जे लाइ यज्ञ जी तयारी करे सभिनी देवताउनि ऐं रखेश्वरनि तपस्वियुनि ऐं सभिनी जोगियुनि खे नेतो दावत मोकिली। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो ॿियो अध्याय संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे। हरिओम शांति।